अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 5 अप्रैल सैटरडे ऐं सुबुह जा तक़रीबन 9:15 या 9:20 थिया आहिनि। नाश्तो कयमि, थोरी सुस्ती कयमि। सुराण खे अॼु स्कूल वञिणो हो त उहा थोरो लेट वई त मां जेको आहे इन चकरनि में हूअ लेट वई, मां लेटी पियमि सो निंड वठी वई मूंखे। ऐं माशाल्लाह अची वियासीं पंहिंजे घर ख़ैर सां ऐं रुटीन वारो सिलसिलो जारी आहे। मुंहिंजो इलाही वॾो थी वियो आहे प्लांट। ऐं हे त मां तव्हां सां कल्ह शेयर करे चुकी आहियां। नओपन, नई उम्मीद, नई ज़िंदगी माशाल्लाह। सो ज़हरा अञा न आई आहे, ईंदी अलाए न ईंदी अलाह करे त अचे। दिलि में दुआऊं थी कयां, तव्हां बि चङा ई जमा थी विया आहिनि, गंद बि चङो ई जमा थी वियो आहे घर में लॻो पियो आहे। अंदरि त ईअं डस्ट पई आहे शयुनि ते जो बसि मूंखे ॾुख थो थिए। ईद ॾींहुं एॾी डीप क्लीनिंग असां कई, एॾो साफ़ु कयोसीं घर खे, ऐं वरी विच में इहो 4 ॾींहं घर बंदि हो प्रॉपरली, हर शइ ते मिटी हथ चढ़िया पिया आहिनि। ऐं सुबुह सुबुह सां ॿाहिरि आयमि, सुराण वञे पई त दरवाज़ो बंदि कयमि त ईअं नज़र बि हेॾे विधमि त हिकिड़ो ज़्यान थियलु पियो हो। पर उहो ज़्यान ईअं थियलु हो, उनजो कंहिंखे इल्ज़ाम नथो ॾेई सघिजे। उहो ज़्यान तव्हांखे ॾेखारियां, तव्हांखे हैरत लॻंदी। हीअ मुंहिंजी टाइल हिते पई हूंदी आहे, अने मथां 2 डक्स हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। सो हे को वीचारो हेठां निकिरे पियो, मथां टाइल्स पयूं, हिनखे जाइ न पई मिले। हिनजी फोर्स सां हे टाइल थोरी टेढ़ी थी वई ऐं हिकिड़ी बदक हेठि किरियल हुई। सो बहरहाल मां पंहिंजी भेण खे थी ॿुधाइणु चाहियां, पंहिंजी भेण सॻीअ खे, त मां इहो उछलियां थी, रिपेयर करे नथी रखां। खिलनि थियूं मूं ते, चई त हर शइ खे रिपेयर करे करे रखे थी ऐं ॿियूं बि वठे थी, तोखे छा मसइलो आहे तोखे पर मां हिनखे पहिरीं घणा दफ़ा रिपेयर कयो आहे, सो हिनखे मां उछलियां थी हाणे। सो इहा आहे सूरत हाल। कल्ह हे चादर धोती ऐं राति बल्कि, ऐं पंहिंजा कुझु कपिड़ा बि, ऐं मां इहा ई वापसि विछाईंदमि। राति जो मां बसि पलंग ते हिकिड़ी सिंगल बेड जी चादर ईअं पासीरी करे विछाई, उन ते सुम्हियासीं। मुंहिंजो मूंखे इहा ई विछाइणी आहे, सिर्फ़ु ईद जो ॾींहुं विछाई आहे। सो पर हाणे उहो नए वारो मज़ो त निकिरी वियसि, जेको हिकिड़ो फ्रेश हूंदो आहे। सो ख़ैरु आहे, काई ॻाल्हि न आहे। सो हाणे इहा त चादर खणंदमि त जीअं मां हिनखे पंहिंजे पलंग ते विछायां। पोइ अलाए छा कंदमि ख़बर न आहे। कुझु बचियलु खाधो पियो त उहो खाई नाश्तो कयो अथमि। अॼु खां इनशाला ज़िंदगी रवां थी वेंदी जीअं हूंदी आहे रोज़ु। भाॼी वारो अचे त भाॼी वठां थी, या न त ॿाहिरि वञिणो पियो त ॿाहिरि हली वेंदमि। सो बहरहाल अल्हम्दुलिल्लाह घर में हर शइ मौजूदु आहे, पर भाॼी यानी भिंडियूं, कोई मेहा, कद्दू, तूरियूं, अहिड़ो कुझु घर में न आहे। ईद खां पहिरीं इहो मां न पई वठां, मूं चयो असांखे इहो ई खाइणो आहे कंटिन्यू सॼो ऊन्हारो। सो बसि बहरहाल उथी आहियां त हाणे कम बि शुरू आहिनि। सो सभिनी खां पहिरियों पंहिंजे पलंग जी चादर चेंज कंदमि। माशाल्लाह चादर विछाइजी वई। ऐं को वक़्तु हूंदो जॾहिं मां चादरूं इस्त्री करे विछाईंदी हुयमि। हाणे मां पंहिंजा कपिड़ा बि इस्त्री करे न पाईंदी आहियां, सवाइ इन जे जेको ॿाहिरि वञा। ऐं इहे कुझु कपिड़ा आहिनि जेके मां कल्ह हिन चादर सां गॾु धोता, त इहे हाणे वेड़े रखंदमि। ऐं शुक्र अलाह जो ज़हरा बि अची वई, मुंहिंजे सिर तां बोझ लथो, सिर तां बि लथो, दिलि तां बि लथो। 11 थिया आहिनि, खीरु अची वियो, उहो काढ़े छॾियो अथमि, थांव सॼा फैलाए छॾिया आहिनि। ऐं उनखां अलावा कुझु कपिड़ा भिॼायमि जेके हाणे आहिस्ते आहिस्ते मां सिलाई शुरू कंदमि। पंहिंजा 2 सूट भिॼाए ऐं सुकणा विधा अथमि, ऐं 2 वरी ॿिया अञा भिॼाए रखिया आहिनि। सो छो त हाणे आहिस्ते आहिस्ते इहो सिलसिलो शुरू कंदमि। पंहिंजा ऐं सुराण जा घर जा कपिड़ा कोशिशि कयां थी त मां पाण सिबां, बाक़ी पंहिंजा कुझु ॿिया एक्स्ट्रा जेके ॿाहिरि पाइण जा ऐं सुराण जा, उहे ॾेई ईंदमि मां टेलर खे इनशाला। सो फ़िलहालु वञा थी ॿाहिरि, ज़रूरी कमु आहे। वरी अञा डिसाइड बि न कयो आहे त मंझंदि जो छा पचाईंदमि, ख़बर ई न आहे। कंटिन्यू हालांकि मां कमु कंदी रही आहियां। ऐं बैग्स ख़ाली कयमि जेके खणी वियासीं, त कपिड़ा भिॼायमि, कढियमि, ॻोल्हियमि, खोटियमि, उनमें मूंखे काफ़ी टाइम लॻो। सो हाणे मां थोरी देरि लाइ वञा थी ॿाहिरि। 11 बजे वई हुयमि, 12 बजे मोटी आई आहियां। ॿाहिरि वियमि त हे पपीतो बि वरितमि, ऐं मूंखे ख़बर न आहे देसी पपीतो कहिड़ो हूंदो आहे ऐं जेको देसी न हूंदो आहे उहो कहिड़ो हूंदो आहे। हिकिड़ी मूंखां बि वॾी उमिरि जी माई हुई, इलाही पोड़ी, उहा बहस पई करेसि त हे देसी न आहे। अवां मां त वठी आई आहियां, हाणे देसी आहे या परदेसी आहे। सो केला वरितमि ऐं लूणक मूंखे काफ़ी सुठी पई लॻे। पोइ हाणे अंदरां जो हाल अलाह ख़बर हूंदी, कटियासि त ख़बर पए। चणनि जी दाल थोरी भिगल पई आहे मूं वटि फ्रीज़र में, बॉइल थियल, उहा खणी हिन में विझंदमि। अॼु करेला वरितमि हिन गर्मियुनि में पहिरियों दफ़ो, ऐं भिंडियूं वरितियूं आहिनि,
ऐं उन खां सवा टमाटर वरिता ऐं हीअ लूणक। सो हिते त ॾाढी फ्रेश पई लॻे। हाणे कटियांसि त ख़बर पए छा थो निकिरे। महिनत लॻंदी, टाइम लॻंदो मूंखे हिन में हिनखे पचाइण में, पर हाणे इहो ई थी पचायां। सो थांव बि अंदरि कंदमि, कपिड़ा जेके भिॼाए रखिया आहिनि उहे बि सुकणा विझणा आहिनि। ऐं हा, मच्छी बि वरितमि, छो त असां वरी नेक्स्ट मंथ खां मच्छी कोन खाईंदासीं, अप्रैल में ई खाईंदासीं बसि। वरी 4 महीना छुटासीं, तंहिंजे करे मूं चयो भला आई आहियां त इहा बि वठी अचां। छो इनखे बि हाणे मूंखे धोई साफ़ु करे लूणु ॾियणो आहे। सो कमु करिणो आहे स्टार्ट। लाइट वञी चुकी आहे ऐं 1:15 थियो आहे। बच्चे खे मां लूणु ॾेई छॾियो। थांव इलाही सारा मां अंदरि कया आहिनि ऐं लूणक धोई कटे साफ़ु करे दाग कयो, टमाटर कटिया, घणो ई कमु कयो आहे। उनखे पहिरियों चाढ़ियो आहे। दाल त बॉइल थियल आहे, जॾहिं पची वेंदी त पोइ विझंदीमांसि। ऐं मां चाहियां थी त हिन में हिकिड़ो या 2 पीसिस मच्छीअ जा बि विझां त थोरो मज़ो अचे। ताज़ी ताज़ी वठी आई आहियां, पोइ त फ्रीज़ थी वेंदी त उहो मज़ो न हूंदो आहे। बहरहाल मज़ो पोइ बि हूंदो आहे, खाईंदा त आहियूं ई। थांव इलाही सारा अंदरि कया आहिनि, दाल हिते कढी रखी आहे, काफ़ी थी वेंदी। सो बसि हिन महिल ताईं जो इहो कमु आहे। सुराण जो वेट थी कयां, उहा जीअं ई ईंदी त वरी मां वीचण वेंदमि, पोइ नमाज़ पढ़ंदमि इंशाअल्लाह। सो कमुकारु हली रहियो आहे घर जो। लाइट वई आहे, लाइट वई खे 1 कलाकु थियो आहे पूरो, ऐं मां इहो सॼो कमु हिन टॉर्च जी रोशनी में कंदी रही आहियां। कोई मसइलो न आहे, मां इन खां न घबराईंदी आहियां त हाय लाइट हली वई, गर्मी आहे या, पर जॾहिं मुंहिंजो कमु रहिजी वेंदो आहे न, पोइ मूंखे मुश्किल थींदी आहे। ऐं उहो कमु छा हूंदो आहे, ख़ासि तौर ते सिलाई, उन में बसि मां बंदि लाइट में उहो नथी करे सघां। बाक़ी त सभु कमु थींदा आहिनि। चवंदा आहिनि ॾींहुं शींहुं आहे। सो कमु थी रहिया आहिनि, पूरा 2 थिया आहिनि। ऐं सुराण बि अची वई आहे, मां हे मानी पचाए छॾी आहे। ओड़ बि तयारु आहे, तक़रीबन तयारु ई चइजे हिनखे। तओ गरम आहे। सभिनी खां पहिरियों त मच्छी कढी अलॻि कयां। बिस्मिल्लाह रहमान रहीम। लूणक ऐं दाल जी रेसिपी मुंहिंजे चैनल ते मौजूदु आहे। ऐं हीअ मच्छी जेका मां हिन में विधी आहे, उहा मां कची मच्छी मसालो ॾेई उनखे पोइ दम में विझंदी आहियां, त उहा पंहिंजे उन में पची वेंदी आहे, पंहिंजे पाणीअ में, पंहिंजी बाफ़ में। सो हाणे हिन में विझंदमि मां सावा धाणा। बिस्मिल्लाह। मज़ेदार ॿोड़ तयारु आहे। लूणक मुंहिंजी ॾाढी फेवरेट आहे। लूणक गोश्त पचायो, लूणक चिकन, लूणक दाल, या मां मच्छी ऐं लूणक पचाई आहे, कंहिं बि शिकिल में, कंहिं बि सूरत में। हिन जो अजीब हिकिड़ो वणंदड़ मज़ेदार टेस्ट हूंदो आहे, हिकिड़ो डिफरेंट। सो बाहि बंदि, ॿोड़ तयारु। ऐं हाणे असां निमाज़ जी तयारी कंदासीं। निमाज़ खां पोइ तव्हां सां मिलंदासीं, ॾिसूं त छा थो थिए। का ॻाल्हि न। 8:30 थिया आहिनि राति जा। मां वई हुअमि ॿाहिरि, 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी, मां फैमिली में कंहिंजी अयादत करणी हुई। सो हाणे मां उतां मोटी आहियां त हीअ सुराण सदोरी सावा मिर्च फ्राई करण में मसरूफ़ आहे। ठाहींदासीं अलाए छा, मूंखे ख़बर न आहे। ऐं राति जा थांव सुराण धोई चुकी आहे। अच्छा, अञा धोइणा आहिनि। हा सही, हे मां सम्झी वियमि त इहे छाजा थांव आहिनि। हलो सही आहे। सो मानीअ जी का ख़बर न आहे, छा पचंदो, छा खाइबो। हाणे आई आहियां, थोरी देरि रेस्ट कंदमि। उते बि रेस्ट ई हुयो, वेठा ई हुआसीं, ॿियो छा पिया कयूं। पर पोइ बि ईअं ई मिड़ई ॿाहिरां थी अचिबो आहे, थकिजी पियो आहे। सो तव्हांखे मां मोकिलियां थी अॼु जे हिन व्लॉग मां, छो त एतिरी देरि मां ॿाहिरि वियमि त मां कमु त कुझु करे न सघियमि। इहो वञण बि ॾाढो ज़रूरी हो। वाह भाई, अच्छा कीवीज़ अञा पिया हुया? कीवीज़, बेरीज़, पपाया, बनाना। मुंहिंजे लाइ आहे इहो? हा, तव्हां खाई। की न चाट मसालो विधो थी? चाट मसालो। अरे हे चाट मसालो विझी त मुंहिंजो दरवाज़ो ई बंदि करे छॾी। छो हिन मुंहिंजे पोयां इहा बि ठाही आहे चाट। सुराण हली ज़ाहिरा, अॼु हिनजो स्कूल हुयो त होॾां थकिजी आई। हिनखे पंहिंजो मी टाइम बि खपंदो हूंदो आहे, त मां हली वियमि त सुराण त होम अलोन मल्हाईंदी हूंदी यकीन, जंहिंमें हिन इहो ठाहियो आहे। सो बहरहाल इन मज़ेदार फ्रूट चाट सां गॾु मां तव्हांखे मोकिलायां थी अॼु हिन व्लॉग मां। इंशाअल्लाह सुभाणे वरी नई सही ज़िंदगी रही, सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। सुभाणे ताईं मोकिलायां थी तव्हां खां मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अल्लाह वाही।